नाज़िन पीर जो ॻोठ भरसां और मुतासिर महफूज़ हंध ॾांहुं ईंदड़ ॻोठ मोर झबर वासियुनि जी ॿेड़ी दरिया में ऊंधी थियण सबब 25 खां मथे माण्हू ॿुॾी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर असकर ख़ासि कयली। जी असकर, छा तफ़सील आहिनि? जी, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कींगरीअ जे कचे वारे इलाइक़े में सिंधूअ जी चाड़ सबब मुसलसिल चाड़ जे करे इलाइक़ा जेके आहिनि पाणीअ ते हेठि अची विया आहिनि। काफ़ी ॻोठ आहिनि, रोड रस्ता जेके आहिनि पाणीअ में जेके त ॿुॾी विया आहिनि। अॼु सुबुह सां जेको आहे त ॻोठ मोर झबर में जेको आहे त ॿेड़ी जेका त वञी रही दरिया मां ऐं विच जेके दरिया में जेका त ॿेड़ी जेका त कल्टी थी पई आहे, जंहिंमें जेको त 25 माण्हू जेके सवार हुया उहे पाणीअ में जेको आहे त हेठि अची विया। माण्हुनि इलाइक़े वासियुनि जेको आहे त टोबनि जेको आहे त फौरी तौर उन्हनि जी मदद कई। टोबा जेको त पाणीअ में अची विया ऐं जेके ॿिया माण्हू जेको आहे त पाणीअ में कढी वरिता हुया ऐं जेके ॿ ॿारियूं जेके हुयूं 13-14 साल जूं जेको लैला ऐं सिंधू, उहे जेके पाणीअ में जेके त ॿुॾी वियूं, उहे पहुची वियूं। जेके त उन्हनि खे टोबनि जेको आहे उन्हनि खे जेको आहे त पाणीअ में जेको आहे त कढी वरितो, जेको त लाश जेको आहे त हुते जेको आहे वासियुनि हवाले कयो। ऐं मुंहिंजी असिस्टेंट कमिश्नर सफदर सिंह मीराणी ऐं मुख़्तियारकार कींगरी अब्दुल हकीम दारिजो सां ॻाल्हि ॿोल थी। हुननि इहा ॻाल्हि कई त असां जेको आहे पाणीअ जे फ्लड जी जेका आहे ऐं कचे वारे इलाइक़े जे माण्हुनि खे जेको आहे लाउड स्पीकर जे ज़रिए जेको आहे आगाह कयोसीं जेको त माण्हू जे कचे मां जेको निकिरी ॿाहिरि अचनि। पाणी जेको त वधीक आहे, जंहिंजे करे अञा ताईं जेको त माण्हू जेको कचे में जेको त फाथल आहे। असकर, अव्हांजी महिरबानी।